कोई धक भी बारे 10 बजे इनके मारे केरा जाते मलाना पाण काथों जायो सदर कॉलोनी जी हाणे ता बुधायो छा मसलो ताजो मसलो यो आ त असा के 12 बजे अची लाचो इते घर वेठे दई केर दई आ यो सोलंगी आ पेटी ठेकेदार आए उन्होंने जो बाबा यो बिजली में अची वियो आ हां असा के खबर न हुई त असा हमारी जावारदा ते उते जो व्यासे उते जो ॾिठी से तो हालत एड़ी आ बिजली जी जो उते 5 माण्हू ॿिया भी मरी सघन था अञा उते 5 माना हे जानी वाणी कतल आ मालिक करोड़े रुपया खर्च बंगले ते करे तो हिकड़ो भगल पोट लगो पिया उन में 20 तारूं लगियूं पयूं ऐं अगठ ऐं खसान सां जेका डोर ओसारी वारी थींदी आहे उन सां ॿधल आहिनि सुथण में सोराख निकितल आहे उतां जो बि उते बि विटिया भरिया आहिनि ऐं माना इहो हिनखे हथ सां कंहिं मारायो वियो आहे ठीक है दुश्मनी तो उन्हनि खे ख़बर त कहिड़ी उन सां दुश्मनी हुयो उते साइड ते छा मसलो हुयो त जंहिंजे करे एतिरी उनखे सज़ा ॾिनी तव्हांखे पुलिस वारा ताउन करे थी पुलिस जेको आहे सो हिन खां त इन्वेस्टिगेशन करे वई करे आई अञा तव्हां को बि न कयो तव्हां ॾिसूं त कहिड़ो थी करे एक्शन